इंसान दिसो भाई मुकाम खोटियल हमरा बुरियल दा नथा पुणिन मुलाबा दिसो दा रिसी छडियो ये इंसान था ये खबर खोटरी दंदा बस पुणिन न बोल चलो वही हो जो हरशे हानी मनु जाने उन जो भाव जाने हो बयान और खबर खोटन ए वरी ब्या वार सती आया जे जो ते कुछ न वने हानी ब्या वार सती ते आया उन सब वार सा होता आवाज सब वार सा होते ओते वडो पयो असा जो डाडो पयो नानी भैया हर पे पे मुजू जे न बनन पूरी लन हरशे पयला बाबा ए कुदरत रब जी ता खिजा दिसो बिदा ते ए छा थे बिदो इंसान मोल ते हेडो सारो जुल्म थी रयो न पूरन बिदा जन न छा हिनन जा कम दिसो मानन जा ही जेके पांजा हदीसु दीना न दीन दीना न त हिय कयो हुआ कयो अजकल वही हदीसन जा कातल लगा पियान हरशे लगा पियान इंसानियत हिनन मा खत्म थी चुकी है हे मानन खबर खोटियल जेकी आ उहा पूरा इन बिदा हिन का वधीक केड़ो जुल्म हुजे हिन का वधीक छा हुजे इंसानियत ही ना है ये मस्जिद जे में हर शे थींदी रहंदी आ मां के मता अखिन सा ॾेखारींदुमि त हिन में छा थींदो आहे अंदरि मस्जिद में निमाज़ुनि जे चकर में छा थींदो आहे हिते एॾो ज़ुल्म थींदो आहे जंहिंजो अंत ई न आहे बाबा क़यामत बि थी हले क़यामत जा आसार आहिनि क़बर खोटियल नथा पूरनि ॾियनि मयत जा हिसाब आहे इहो अथव अॼुकल्ह जो इंसान बाबा इंसानियत ॾिसो हिननि में रही न आहे हिन खां वधीक हिननि खे अलाह कहिड़ो ज़लील करे कहिड़ो रुसवा करे मौला हिननि खे अञा ज़लील कंदो हीअ दीन मां ख़ारिज थी विया आहिनि सफ़ा ख़तमु थी विया आहिनि हर शइ ख़तमु थी वई आहे हीअ तव्हां अखियुनि सां ॾिसो बि था ज़ुल्म थी रहियो आहे हीअ मुला एतिरो ज़ुल्म कयो रहियो आहिनि बाबा हर शइ एॾो ज़ुल्म थियो आहे जंहिंजो अंत ई न आहे मयत खे मोटाईंदा क़बर खे खोटियल खे चवंदा बंदि कयो हादी जूं न वॾियूं हूंदियूं आहिनि माण्हुनि खे हादी नेट ते चाड़ी भेण खे जा चाड़ी हादी जूं वॾियूं हूंदियूं आहिनि खबर खोटे ले यार चाड़ी चाड़ी जण मुंह मरी वियो बस मोकर जी ॻाल्हि कंदे न कोन कोई हलो बस मुला हलिया मुला छॾियो बाबा छॾियो बस हलिया 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 छॾियो बाबा क़बर खोटियल पूरा आहिनि मिलाया वॾी ॻाल्हि आहे छॾियो हलो हलिया कब से खोरन बस हलिया चंगे नमूने हलिया भाऊ छॾ